दोस्तों, अज असां पंहिंजी क्लास के हमेशा जीअं अॻिते वधाईंदे 5 नवां लफ़्ज़ सिखंदासीं। इन लफ़्ज़ सिखण खां पहिरीं असांजे चैनल के फॉलो कजो त जीअं असां तव्हांखे वधि खां वधि सिंधी ॿोली सेखारे लिखे पढ़े सेखारे सघूं। इन खां पहिरीं असां जेके 5 लफ़्ज़ पढ़ियासीं, ज़ाज़ीफ़, तोतो, ज़ालिम, ऐनलक, वेनगालीचो। इन खां पोइ हिकिड़ो नुक़्तो फेफीथो, 4 नुक़्ता, काफ कलम, 2 नुक़्ता, काफ कुत्तो ऐं खेखट। ये 5 लफ़्ज़ फेफानोस, फेफीथो, काफ कलम, काफ कुत्तो ऐं खेखट, इन्हें के चंगी तरह याद कजो ऐं नोट ॾिजो त जीअं तव्हांखे सिंधी ॿोली तमामु सुठे नमूने लिखण पढ़ण ऐं सम्झण में अचे। महिरबानी।